बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहे रहिया आहियूं ॿाकरो गोश्त। ऐं असां उन तरीक़े सां ठाहींदासीं जेको असांजे घर में आमतौर ते ठहंदो आहे, सिंधी तरीक़े सां, आसान तरीक़े सां। हीउ ठाहिण में ॾाढो आसान आहे ऐं खाइण में बि ॾाढो मज़ेदार आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त ॿाकरो गोश्त पचाइण में कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। सभ खां पहिरीं असां अधु किलो ॿाकरो गोश्त वरितो आहे, हिनखे धोई करे कटे साफ़ करे वरितो आहे। हुन खां अलावा असां 2 खां 3 वॾा बसर या विचोला बसर खणी उन्हनि खे कटे छॾियो आहे। हुन खां अलावा 2 वॾा टमाटा खणी असां उन्हनि खे कटे छॾियो आहे। थूम ऐं अदरक तव्हां एतिरो पीस खणी वठिजो। ऐं हुन खां अलावा हिकु ॻड़ी जेको आहे सॼी थूम जी खणी वरिती आहे। 1 कोप गिह जो खयों आहे। ॻाढ़ा मिर्च ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु कंदासीं। सुका धाणा ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु कंदासीं। हेड जी 1 चमची इस्तेमालु कंदासीं। लूणु ज़रूरत जे मुताबिक़ इस्तेमालु कंदासीं। सावा धाणा ऐं सावा मिर्च आख़िर में विझंदासीं ख़ुशबू ऐं हुनजे गार्निश जे लाइ। देगड़ी असां पंहिंजी चुल्ह ते चाढ़े छॾी आहे। हिन में सभ खां पहिरीं असां शामिलु कंदासीं 1 कोप गिह जो। हुन खां पोइ असां शामिलु कयूं था हिन में पंहिंजो बसर। जेसि ताईं असांजो बसर पूरो पचे असां पंहिंजी थूम ऐं अदरक खे कुटे था रखूं। बसर खे असां एतिरो पचाईंदासीं त जीअं हल्को गोल्डन थी वञे, सफ़ा ॻाढ़ो कोन ठाहींदासीं। हाणे हिते असांजे बसर जॾहिं पचण अधु पची वियो आहे त हिन में असां हिते थूम ऐं अदरक जेका कुटी आहे, 1 चमचो थी वियो आहे, 1 चमचे खां वधीक थी वियो आहे, उहो असां हिन में शामिलु था कयूं त जीअं हीअ थूम ऐं अदरक बि हिन सां गॾु बसर सां गॾु पची वञे। असांजो बसर हल्को गोल्डन ब्राउन थी वियो आहे। बसि हिनखे असां वधीक कोन पचाईंदासीं। हाणे हिन में हिते असां शामिलु कंदासीं गोश्त। गोश्त शामिलु करण खां पोइ हिन में असां शामिलु कंदासीं 2 कोप पाणीअ जा, जीअं हिते गोश्त ॻरी वञे। या एतिरो पाणी तव्हां विझी छॾियो त गोश्त जेको आहे तव्हांजो हुन पाणीअ में चङी तरह बुॾी वञे। पाणी विझण खां पोइ असां हिनखे ढक था ॾेई छॾियूं त गोश्त भले हिन पाणीअ में ॻरी वञे चङी तरह। थूम अदरक हिन में मिलियल आहे, बसर बि हिन में मिलियल आहे। अगरि बसर हिन में जेको साबित हूंदो उहो गोश्त सां गॾु ॻरी वेंदो। बसि 20 मिंट छॾे ॾियो त भले चङी तरह गोश्त ॻरे ऐं हिन में जेको पाणी आहे उहो बि ख़ुश्क थी वञे। उन खां पोइ असां हिन में ॿिया मसाला शामिलु कंदासीं ऐं गोश्त खे चङी तरह भुञी वठंदासीं। असांजे गोड़ मां पाणी दफ़ा ख़ुश्क थी वियो आहे। गोश्त जेको आहे गिह ते थी वियो आहे। हाणे हिन में असां हिते शामिलु कंदासीं लूण जो 1 चमचो या जेतिरी असांखे ज़रूरत आहे। ॻाढ़नि जो 1 चमचो या ज़रूरत जे मुताबिक़। धाणा सुका धाणा 1 चमचो या ज़रूरत जे मुताबिक़। हेड 1/4 हिसो चमचे जो। हिते हाणे असां हिनखे बोड़ खे चङी तरह गिह में भुञी वठंदासीं त जीअं मसाला बि हिन में चङी तरह भुञी वञनि ऐं बसर बि जेको हूंदो उहो हिते भुञण में सफ़ा ख़तमु थी वेंदो, नज़र न ईंदो, ज़ाहिर न थींदो। हिते 5 खां 10 मिंट गोश्त खे गिह में चङी तरह भुञिजो। बाहि खे तेज़ न रखिजो, नॉर्मल रखिजो। हिते गोश्त खे असां 5 खां 7 मिंट ताईं भुॻो। हाणे हिन में असां हिते शामिलु कंदासीं पंहिंजा कचियल टमाटा त जीअं उहे बि वरी असां भुञी सघूं। टमाटा मिक्स करे चङी तरह भुञिजो। टमाटनि खे चङी तरह हिते भुञिजो, ॻरी वञनि जीअं गिह में गोश्त सां गॾु मिक्स थी वञनि। गोश्त असां पंहिंजो चेक करे वरितो हो, गोश्त सुठी तरह ॻरी वियो हो। गोश्त जी भाॼी में असांजे घर में पटाटो पसंदि कयो वेंदो आहे, इन करे असां हिन में हिकिड़ो हिते पटाटो बि शामिलु कयो आहे।
अगरि तव्हांखे पसंदि हुजे त विझो, अगरि न आहे पसंदि त भले न विझो, पर असांजे घर में शौक़ु सां पटाटनि बि गोश्त में इस्तेमालु कया वेंदा आहिनि, इन करे असां हिते पटाटो कटे वेंदो आहे। टमाटनि ऐं पटाटनि जो पाणी गोश्त में ॾिसो निकितो आहे। हाणे इहे पंहिंजे ई पाणीअ में गोश्त टमाटो ऐं पटाटा जेके आहिनि सो ॻरी वेंदा, ऐं जॾहिं उहे पाण में ॻरी वञनि त हिन असां हिनखे चङी तरह वरी भुञी वठंदासीं। टमाटनि ऐं पटाटनि जो पाणी हाणे ख़ुश्क थी वियो आहे। हिते असां हिननि पटाटनि ऐं टमाटनि खे गोश्त सां गॾु चङी तरह भुञी वठंदासीं 2 खां 3 मिंट ताईं, जीअं चङी तरह निकिरी अचे। हिते असां हिन में जेको आहे कटियल सावा मिर्च शामिल था करे छॾियूं त उहे चङी तरह हिन सां गॾु हिते भुञी वञनि, मिक्स थी वञनि। असांजो गोश्त जो गोल सफ़ा तयारु थी वियो आहे। अगरि हिते असांखे भाॼीअ में ज़रूरत हूंदी रस जी त असां रस करे वठंदासीं, न त अदरवाइज़ ही तयारु आहे। हिन में असांखे जेतिरी घर जी ज़रूरत मुताबिक़ रस जी ज़रूरत आहे ओतिरो मां पाणी हिन में शामिल थी करे छॾियां। हिते असां हिनखे थोरो 2 टहिको ॾियारींदासीं। असांजे बोड़ में जेको आहे चङी तरह जेको लहरूं अची चुकियूं आहिनि, हिन में असां हिते जेको आहे सुका सावा धाणा शामिल था करे छॾियूं। हिनखे असां हिते घुमाईंदासीं, चङी तरह करे मिक्स करे वठंदासीं। असांजो गोश्त जो बोड़ बिल्कुलु तयारु आहे। अचो त हिनखे असां डिश आउट करे वठूं, कढी वठूं। असांजी मंझंदि जी मानी तयारु आहे, गोश्त जो बोड़ मानी ऐं सलाद। उमेद त तव्हांखे अॼु जी वीडियो ॾाढी वणंदी ऐं असांखे पंहिंजे कमेंट सां आगाह कंदा ऐं पंहिंजे शेयर कंदा। असांजी वीडियो खे वधि खां वधि लाइक कयो, सब्सक्राइब कयो। असां वरी मिलंदासीं कि ॿी प्यारी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़, अस्सलाम वालेकुम।